आका अलैहिस्सलाम फरमाया था बजन हिसाब किताब दी दो, जन्नत के जन्नत में भी दो जहन्नम के जहन्नम में भी दो तो उन्हें जहन्नम में अंदर चले उन इंसान के भी दो इनके भी दो जिनको गलीज गलायता खराब गलायता फहश गलायता गरीब गलायता आका अलैहिस्सलाम जो प्यारो फरमाना महबूब फरमाइता हुजूर फरमाइता और मेरे वादा पूरी निकल दी गंदगी निकल दी वादा मा अंदर व गिलादत निकल दी वो जहन्नम में रहन बारा बिरहु कयूना का धार बजना बरे भजना एडी उन्हें वादा मा बदबू निकल दी गिलादत निकल दी एतरो भजना जवदा इंसान कथाया आन जहन्नम में वो भी असामी पर हिने जे वात मारी बदबू की अची रहिया धप चो अची रहिया एडी गिलाव चो अची रहिया तो वो जहन्नम जाता होगा उन्हन के बुधाईदा तही ते इंसान आने उहे मानू आने जेकी दुनिया में अगर गरीब गाला इलाहा फहश गाला इलाहा गिलावत बार गाला इलाहा अल्लाह तबारक व तआला इनके बात में लिहा बदबू अता किया है उनके अल्लाह तबारक व तआला बदबू में मुब्तला करे चलोवा गिलावत में मुब्तला करे चलोवा तो मुझा दोस्तों इहाई ज़बाना मुझा दोस्तों आहा के नेक भी बनाईंदी मिठो गालाई हो सुनो प्यारो पर मुझा दोस्तों आहा के यकीन करो अपन पाण के जेल में वञायो अपन पाण के तो मुझा दोस्तों इहाई ज़बान हिकड़ी थेरो कयो गलत ॻाल्हायो बेरी ते मुझा दोस्तों के हूंदा तवा जेल में यानी ज़बान ही असांजी कैंची वांगुर हलंदी आहे इन ज़बान ते असांखे कंट्रोल करणो आहे मुझा दोस्तों असांखे पंहिंजो पाण खे बचा रखणो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फरमान बि अवां ॿुधा महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा हुज़ूर जे सहाबा जा बि फरमान ॿुधा हज़रत रबीअ बिन खैसर या हज़रत रबीअ बिन हुसैन रहमतुल्लाहि तआला अलैहि ताबई बुजुर्गा चाहे ताबई बुजुर्गा उन्हनि मुआतो कयो उन्हनि जी ज़िंदगी गुज़ारी ओ ताबई बुजुर्ग 20 सालन ताईं पंहिंजी ज़बान खे न ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त ईअं थी सघे थो असां मुंहिंजा दोस्त अध कलाक खां पोइ न ॻाल्हायूं त मुंहिंजा दोस्त सोले सिंधी में चङा पेटी फाटी पई पर उन्हें ताबई बुजुर्ग 20 साल बराबर न ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त मथां को बाहि त मां पंहिंजो पाण वटां थो ॻाल्हि कयां वॾनि किताबनि में बि आहे हिन नंढे रिसाले में मुंहिंजा दोस्त इहे ॻाल्हियूं शामिल आहिनि ओ ताबई बुजुर्ग मुंहिंजा दोस्तो 20 साल बराबर न ॻाल्हायो था जॾहिं दुनिया जो कारोबार कीअं कंदो हो कीअं कारोबार कंदो मुंहिंजा दोस्त सुबुह खां वठी शाम ताईं वो पंहिंजो कलम भी खणंदो हो नस भी खणंदो हो उहा कापी भी खणंदो हो दफ़्तर भी खणंदो हो वो पन्ना खणी लिखी करे माण्हुनि खे ॿुधाईंदो त ही मूं में कमाली ॻाल्हि था करणी अथव वरी शाम थींदी हिक लफ़्ज़ जो हिसाब रखंदो हो त मूं केतिरा लफ़्ज़ ॻाल्हाया केतिरा लफ़्ज़ माण्हुनि वटि पहुचाया मुंहिंजा दोस्त ज़बान में इस्तेमाल कयो वो लिखत कंदो हो उन्हें जे बावजूद भी मुझा दोस्तों पंहिंजो हिसाब कंदो हो त मूं केतिरा लफ़्ज़ ॻाल्हाया सच ॿुधायो मुंहिंजा दोस्त सुबुह खां शाम ताईं केतिरो ॻाल्हाईंदा वञनि पर क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमाता यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद ओ कमाल ज़बान मान थो कढे इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद मगर उन वटि हिकु निगाहबान अगली तयार वेठो मर्द को निगाहबान तव्हांखे मुंहिंजा दोस्त डंडो न हणंदो सोटी न लॻाईंदो तव्हांखे सम्झाईंदो कोन तव्हांखे धक्को कोन ॾींदो तव्हांजे लाइ कुझु न करणो थी सघे मुंहिंजा दोस्त जे अल्लाह हुकुम करे त करे पियो सघे पर अल्लाह इंसान खे ही ज़िंदगी अकुल इल्म ये सोच समझ ॾेई छॾी आहे उन्हे जो कमु सिर्फ़ु लिखत वारो आहे उहो वेठे लिखंदो
तो मुझा दोस्त ने ज़बान के असांखे कंट्रोल करणो आहे। इहा ई ज़बान मुझा दोस्त जे घर में असांजे घर में सुकून वारो मुझा दोस्तो ज़िंदगी गुज़ारे सघे थी। इहा ई ज़बान मुझा दोस्त टिड़न झटन खां बची सघो था। यानी ख़ामोशी मुझा दोस्त यादि रखणु खपे। ख़ामोशी जेकी आहे इबादत जी हर शे जी मुझा दोस्त ताला लॻल हूंदा आहिनि। मोबाइल में पासपोर्ट ताला लॻल, गाॾियुनि में चाबी हूंदी, चाबी खां बग़ैर तालो न खुलंदो। यानी इबादत जी चाबी, इबादत जो तालो, इबादत तालो आहे, उन जी चाबी ख़ामोशी आहे। जेतिरो ख़ामोश रहंदो ओतिरो मुझा दोस्त वो फ़ाइदो पाईंदो। मन समत नजा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका सुनन तिरमिज़ी में मौजूद आहे। तिरमिज़ी शरीफ की हदीस है, मन समत नजा, जे खामोश रहो उन्हें निजात पाती, जेको चुप रहो उन्हें निजात पाती। सो मुझा दोस्तों कोशिश करनी है असा के जितनो थी सके चुप में जिंदगी गुजारे, खामोशी में जिंदगी गुजारे। बजाय मुझा दोस्तों मुझे दिल जल्दी आमा चुप करे बैठो रहा घर में आई ना घणी तकलीफ़ कई उसकी वायदा कयासी। मुझा दोस्तों न समझण वारा न समझंदा, समझण वारा समझी वेंदा, ॿुधण वारा ॿुधंदा रहंदा। पर मुझा दोस्तों इंसान जेतिरो ख़ामोश रहंदो, जेतिरो चुप रहंदो, उन में इंसान जी भलाई आहे। सादिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेतिरो इंसान घणो ॻाल्हाईंदो, जेतिरो वॾो ॻाल्हाईंदो, ओतिरो उन इंसान खां ख़ताऊं थींदियूं। इंसान ख़ता जो ख़बर वो टीवी ते वेहण वारा जा वॾा वॾा उलमा मुझा दोस्त माई छो न हुजा, जेतिरो मां ज़्यादा ॻाल्हाईंदुसि मुझा दोस्त मूंखां ओतिरियूं वधीक ग़लतियूं थींदियूं। तव्हांखे त ख़बर न पवंदी, पर जॾहिं मां पंहिंजो पाण खे ॿुधंदुसि त वाक़ई मुंहिंजूं वॾियूं ग़लतियूं। पोइ इंसान खे जेतिरो बि चुप रहणो आहे ओतिरो मुझा दोस्त क़ुरान खां बची वेंदो आहे, ओतिरो मुझा दोस्त कामयाब थी वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला तई क़ुरान मजीद में मुझा दोस्त बार बार इन्हीं का आयत पढ़ी थी वञे, ॿुधाए थो वञे त तव्हांजे ज़हन में वेहे त असांखे हीअं बि करणो आहे, मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। सो मुझा दोस्त लाज़िमन असांखे हीअं करणु खपे, तॾहिं मुझा दोस्त भलाई थींदी। ॿ माण्हू जहिड़ो छाजड़ा कंदा आहिनि, ये ज़बान है ना, ज़बान कैंची वांगुरु, कैंची कपड़ा कटींदी, पन्ना कटींदी, ॿियो सामान कटींदी। ज़बान भी मुझा दोस्तो झेड़े जो मुठ मुझा दोस्त ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा। वो ॻाल्हाईंदो तव्हां ॻाल्हाईंदो, वो ॻाल्हाईंदो तव्हां ॻाल्हाईंदो, वो ॻाल्हाईंदो, या त थींदे थींदे पोइ जहिड़ो थी पवंदो। पोइ मुझा दोस्त उन झेड़े मां अॻिते वधंदो, पोइ खून रेज़ थींदी, पोइ क़त्ल थींदा, पोइ मुझा दोस्त सिलसिला हलंदा, पोइ थाणा, पोइ अदालतूं, पोइ कोर्टूं, पोइ केस, पोइ घर खपी वेंदा, ॿार खपी वेंदा। मुझा दोस्त पंहिंजो पाण खे तबाह बर्बाद करे छॾींदो। मुंड इंसान जी मुंह में अगरि ज़बान आहे, इन ज़बान सां मुझा दोस्त मिठो ॻाल्हायो वञे। चाहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मिठो ॻाल्हाइण, सुहिणो ॻाल्हाइण बि सदको आहे। चाहे मिठो ॻाल्हाइण, भलो ॻाल्हाइण बि सदको आहे। सो मुझा दोस्त असां अव्हांखे ज़बान ते कंट्रोल करणो आहे। वो तव्हांखे ॻाल्हाए मुझा दोस्त चुप करे वञो, ख़ामोश थी ॿुधो। नेठ मुझा दोस्त ॻाल्हाए ॻाल्हाए नेठ थकबो न। कॾहिं मुझा दोस्त बेटा बेटा ई घोट रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए, जे भाई जोगी थिया, जे भाई जोगी थिया तकर हार फ़क़ीरानो थी, जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो रहिजी, कावर पंहिंजे कल्ब जी पाणी वांगुरु पीउ, पोइ सदा जीउ तोखे लहर न लवंदा। मुझा दोस्त असांखे बि सब्र में रहणो आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला इन आजिज़ जेको असांजे आरो अर्ज़ कयो आहे तव्हांजे उनजे मथां अमल कंदा, मां बि अमल कंदुमि। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।